में कई वयसा ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। फरीदी जा दरब कुरान पाक में फरमाया तो वलकद करमना बनी आदम। फरी चौथी जात रब कुरान में फरमाया तो सुम्मा खलकना नुतफता अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामन फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अनशअनाहु खल्कन आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। फरी पंजी जात रब कुरान में फरमाया तो लक़द खलकनल इंसान फी अहसनि तक़वीम। अल्लाह फरमाया तो इंसान मत तुझे सुआ जा कसम खयो ओ इंसान मत तो अशरफुल मखलूकात कयो। सजी कायनात तुझे लाए तो के मां अल्लाह पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो। नता जो सुभान अल्लाह। अब रब कंहिंजे तव्हां संगे छा जे लाइ पैदा कयो आहे? इबादत जे लाइ। आदान मिले मुसलमान पोइ बि घर में वेठो हुजे मस्जिद ॾे न अचे। असां ईअं सम्झंदा असां पैदा थिया आहियूं घुमण जे लाइ, दुकानदारी जे लाइ, ज़मीन जे बारे जे लाइ न। तुझो मक़सद इहो आहे त इबादत कर। इबादत करण तुंहिंजो कमु आहे, रोज़ी ॾियणो अल्लाह जो कमु आहे। हाणे तव्हां ताज़ियूं बरसातूं ॾिठियूं। वह हिकिड़ो 60 साल जो पोड़ो मांखे जब मौलवी साहब अढाई असांजी बि 60 साल उम्र थी आहे। असां अहिड़ो मींहुं न ॾिठो आहे जेको 2.5 महीना लगातार मींहुं हले। ये असांजी रब साईं अज़ाब जी झलक करे थो। ओ मुंहिंजा बानो मूंखे परे मुंहिंजो दरवाज़ो छॾियो। सॻे पीउ खां धीअ जी इज़त महफ़ूज़ न आहे, भाउ खां भाउ जी इज़त महफ़ूज़ न आहे। असांजे अंदर सूद आम, व्याज आम, ज़िना आम, शराब आम, बेपर्दगी आम। तो रब अज़ाब जी झलकियूं दे पियो। हाणे ॾिसो चङा भला जेके ग़रीब, चङा भला जेके पैसे वारा हा उन्हनि जा घर टही पिया। जेके वॾा इहे आकड़ तकबर कंदा हा अॼु उन्हनि खे रब रोड ते विहारे करे रब चए थो त इन बतशा रब्बिका लशदीद। मां रब जी पकड़ सख़्त। ए पोयां जेके हाणे मींहुं वठो गजगोड़ हुया हमरा जेको आहे हेॾो मथों जेको आहे गजगोड़ हले पोइ हेॾो हमरा वेठा तास खेॾंदा ॾाढो ज़ालिमो। रब जेको आहे कावड़ियो आहे, रब खे परचायो न अञा वेही करे तव्हां जेको आहे तास था खेॾो। अचो वो रब सॾई दो, रब त सॾई दो या अय्युहल इंसानु मा गर्रक बिरब्बिकल करीम। ओ इंसान केड़ी से तो के धोखे में वेंदो जो तू रब करीम जो दरवाजो छॾे वए हेॾे कारे दो न पल गुनाह केॾो थी। अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा दिलबर मुंहिंजे बाननि खे चओ कुल मुंहिंजा महबूब चओ कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। अल्लाह अल्लाह फरमाए तो मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा दिलबर पंहिंजी पाक ज़बान सां ऐलान करे चओ उन्हनि बाननि खे जेके पंहिंजी जान जी मत पंहिंजे नफ़्स ने मत ज़ुल्म ऐं ज़्यादती कई चवंदा ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। रब जी रहमत मां नाउमीद न थियो। अचो अचो सच्ची दिल सां तौबा कर तव्हांजो कमु आहे। इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। तव्हांजा हर ई गुनाह माफ़ करण मां अल्लाह जो कमु आहे। अब भले आसमान जेड़ा गुनाह छो न हुजन, जमीन जेड़ा गुनाह छो न हुजन, सच्ची दिल सां चढ़ो चओ तो मुंहिंजा रब मुंहिंजी तौबा मां सच्ची तौबा कयां तो वरी तुंहिंजी नाफरमानी न कंदुमि। रब में तो बाना तो साल लेखो ई कोन्हे। रब तो परचण जे लाइ तैयार आहे। असां जिद कयूं बीठाऊं रब जे दरवाजे ते नथा अचूं। अछूं ॾाढी थियो रब जे दरवाजे ते न आयासीं। हाणे त रब जे दरवाजे ते मोट न तुझा हथ ॾकंदा, तुझी जंघां ॾकंदियूं, तुझी जवानी तोखां मोकिलाए वई। हाणे त रब जे दरवाजे ते मोट न बाज़ा बाज़ रब त सॾई थो। ओ रब त माफ़ करण जे लाइ तयार।
अचो ताके वाक़ियो ॿुधो मूसा अलैहिस्सलाम जे दौर में कहता आयो हिकु ॾींहुं न ॿ ॾींहं न 40 साल कहता आयो माण्हू भॼंदो आयो ओ मूसा हथ खणो रब आसमान में मींहुं वसाए अल्लाह मूसा नबी हथ कया मुंहिंजा रब करीम ओ मुंहिंजा मिठल माण्हू त पंहिंजे गुनाहनि जे करे रब त जंग जा जानवर बि बुख उन मरंदो रब महिरबानी कर आसमान में मींहुं वसाए अल्लाह फरमाए मूसा जी मुंहिंजा अल्लाह ओ मूसा तुझी कौम हिकिड़ो बानो जे मुंहिंजी 40 साल नाफरमानी कई हुनखे ॿाहिरि कढ त पोइ मां रब तुंहिंजी दुआ क़बूल कयो मूसा अलैहिस्सलाम हथ मुंहिंजा अल्लाह ॿुधाए त कहिड़ो हथ कोड़ी कढा त निकुर बदबख्त तुंहिंजे करे पूरी क़ौम अज़ाब जी लपेट में आहे अल्लाह फरमाए मूसा जी मुंहिंजा अल्लाह ओ मूसा ऐलान करो तो जो कम मुझो बानो पान निकरींदो हज़रत मूसा नबी ऐलान तो करे ओ मुझी कौम वारो वो केड़ो जे 40 साल रब जी नाफरमानी कई रब जे दो वार निकरी अजे तब मां रब दुआ कबूल कयो निकतो त कोन दिल में पिसमान अकन वालो कन तो हारे रोए न तो तमता दिसी वडे दिल में चदो मुंहिंजा रब करीम वाके 40 साल मां तुझो दरवाजो छॾियो वाके मां तुझो दरवाजो छॾियो रोज़ी तुझी कावा पियो रिज़्क़ तुझो कावा पियो नेमतूं तुझियूं अपनाया पियो रब तुझो दरवाजो छॾियो ओ मुंहिंजा रब करीम अॼु जेकॾहिं मूंखे ज़ाहिर कनि हे बनी इस्राईल ॾिंगी क़ौम मूंखे मेणा ॾींदा मयारूं ॾींदा मां न रही सघंदुमि मुंहिंजा रब करीम मां तौबा थो कयो वरी तुंहिंजी नाफरमानी न कंदुसि अल्लाह हेॾो मूसा नबी जदो ॿाहिरि निकिरे पर निकितो न देर न थी मतां ककर अची मींहुं वसी पियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम हैरान थियो मुंहिंजा अल्लाह बानो निकितो ई कोन अॻे मींहुं वसी पियो रब फरमाए मूसा जंहिं गुनाहगार बाने का कावड़ जी करे मींहुं बंदि कयो हो न अॼु उन गुनाहगार बाने जी दुआ सां मां अल्लाह मींहुं मोकिलियो था माए मोहब्बत चओ सुभान अल्लाह गॾिजी चओ सुभान अल्लाह पोइ चयो मूसा नबी चयो मुंहिंजा अल्लाह भला मूंखे बि त दीदारो कराए न मां बि त ॾिसां न कहिड़ो रब फरमाए मूसा 40 साल नाफरमानी कयईं कदे एब न उगाड़ियो मास कदे ज़ाहिर न कयो मास अज मुझो बानो मूसा ठही पियो मुझो बानो मूसा परचदी पियो मां पंहिंजे बाने के कीअं ख़बर कंदुमि उन रब उन बाने जी दुआ क़बूल कई ओ कलमे वारा तू भी रब जे दरवाजे ते मोटिया रब त सदाई दो कुरान में चवई दो या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा मां जल्दी आने ता जान दो छना डाडा जो सुभान अल्लाह ता मां समझां तो ता थकजी पिया हो जेके थकजी पिया आहिनि उहे ॾाढा सुभाणे अचनि मन ॿ टे थकान जेके न आहिनि थकल उहे ॾाढा चवनि सुभाणे अल्लाह जेके जागियल आहिनि ॾाढा चवनि सुभाणे अल्लाह नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम शान सहाबा शान कुरान नारे तकबीर रब त चए थो अचो ओ बान्हा सच्ची दिल सां तौबा कर मूसा अलैहिस्सलाम जो दौर जो हिकिड़ो वाक़ियो यादि अची वियो हिकिड़ो गुनाहगार वानो एॾो गुनाहगार जो उनका बेमा भी नफरत कई औलाद भी नफरत कई पाने वारन भी नफरत कई गोटा वारन भी नफरत कई ऐसे जो मूसा नबी भी नफरत कई गोट का बर कटी करे जंग में उछले रोए दो जदो मुंहिंजा रब करीम बीमारी वठी वई कर्ज मुंहिंजा रब करीम मर्द वकोड़े वियो औलाद जे मूंखे ज़ोर ॾे ओ मुंहिंजा रब करीम मुंहिंजी घरवारी मूंखे छॾे वई औलाद छॾे वई अबे अम्मा भी मूंखां नफ़रत कई गोट वारनि में ओ मुंहिंजा रब करीम तुंहिंजे मूसा नबी भी मुंहिंजे मथां मूंसां नफ़रत कई गोट खां मार कढियो न अल्लाह ज़ारो कदा रोए दो तौबा भी करे दो ये रोईंदे रोईंदे तौबा कंदे कंदे उन गुनाहगार बाने जो मौत थी अल्लाह फरमाए मूसा जी मुंहिंजा अल्लाह ओ मूसा बिलाने जंग
में मां रब करीम जो हिकिड़ो वली दोस्त वो दियो दी वञ हुनजो जनाज़ो पढ़ हुनखे गुस्ल ॾियो हुनखे कफन पारेस मूसा नबी ऐलान कयो माण्हू निकिता जंग में गोलींदे आया ॾिठो त यार हे त उहो माण्हू ओ मूसा हे कीअं अल्लाह जो वली थियो कीअं हे जेको रब जो दोस्त थियो हे त हेड़ो गुनाहगार जेके तूं बि कढो असां बि कढो हा मूसा नबी हथ मथे खां मुंहिंजा रब करीब हे त हेड़ो गुनाहगार हो हिन में वॾा गुनाह सभिनी हिनखे कढियो मूंखां मां बि कढियोमांसि अल्लाह फरमाए मूसा रोइणी हे आख़िरी टाइम में तौबा कए रोइंदे रोइंदे हिन जो दम परवसी ओ मूसा ये ऐलान कर जेको हिन मुंहिंजे गुनाहगार बाने जो जनाज़ो पढ़दो मां अल्लाह उनखे बि माफ़ करे छॾींदो रब त चवंदो अचो अचो बाना छॾे ॾे हाणे ज़िंदगी गुज़री बि हई 40 साल ज़िंदगी गुज़री आई 60 साल ज़िंदगी गुज़री हाणे त मोट न छॾे न कोही खे रब जे दरवाज़े ते मोटी आ रब त सॾई तो या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो कदे मुअज्जिन जी आवाज़ में हय्या अल सलात जो नमाज़ दे हय्या अल फलाह तो कामयाबी दे आवाज़ बाज़ार मुअज्जिन जो पर सद मुंहिंजो रब करीम जो हूंदो अल्लाह उन रब त तोखे असां कहिड़ो नबी ॾिनो जेको त रहमत वारो जेको रऊफ़ जेको शफीक जेको हरीस उहो बि उम्मत सां प्यार कंदो हो मुहब्बत कंदो हो उन नबी बि चयो मोहम्मद करीम जो कलमो पढ़ो तव्हांजी क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद सवाद कंदो हुन जे मथां किताब मिले हे हिदायत वारो यार आसमानी किताब दी कुरान भी यार तौरात जो हाफिज न मिलंदो इंजील जो हाफिज न मिलंदो ज़बूर जो हाफिज न मिलंदो इन किताब कुरान जो लखन जे तादाद में हाफिज मिलंदो मदीने जे भीर फरमायो पाण फरमायो इन्नल जन्नत तस्तौक़ु खम्सु इला नफरिन ताली अल कुरान व हाफिजुल लिसान व मुतीमुल जियान व मुकसिल रियान व मन सल्ला अला हबीबिर रहमान वन दिल पर नबी रहमत वाले नबी फरमायो पाण फरमायो इन किताब कुरान जी ज़ियारत करण सां लज़ाब तरी वेंदो रब जी रहमत जो मींहुं वसी पवंदो हे क़यामत के ही दिल पर जलियूं बीठो थी इन क़यामत के ही किताब कुरान जलियूं बीठो थी न त असांजा अमल असांजा लक्षण पहिरनि उम्मतुनि को बि चढ़ी आहे हाणे ताज़ो ॾिठो अलाए कहिड़े इलाइक़े जो फेसबुक ते हले पियो सॻे पीउ पंहिंजी नौजवान न्याणीअ जी मुंडी कटी ऐं कुझु अरसो पहिरियों मीरपुर माथेल जो फेसबुक ते आयो कंहिं माण्हूअ नौजवान नंढी मासूम न्याणीअ खे थेलीअ में विझी करे गंदे पाणी जे तलाउ में उछलियो हमरा वञे पियो रस्ते तां उनखे शक लॻो थेली जो खोले तो उन में नंढी मासूम गुल जहिड़ी ॿारड़ी हुई खणी आयो घर चाणे अलाए केरु उछले वा हिनखे भला कफन ॾियारे करे तड़ो ॾियारे करे मां दफ़नायांसि थो जॾहिं जो उन ॿारड़ीअ खे तड़ो जो कराए त उहा ॿारड़ी रोइण शुरू कयो उन चयो हाणे कंहिंखे न ॾींदुसि इनखे मां न्याणी करे पाण पालींदुसि ख्वारनि वारो हदीस याद अची वई मदीने जे मीर फरमायो बना तो गुम सना तो गुम न्याणियूं तव्हांजूं नेकियूं थव न्याणियूं तव्हांजूं नेकियूं थव न्याणी ॼमी पई न्याणी जे ॼमण ते नारोज़ न थी हालांकि मक्के जा काफ़िर न्याणी जे ॼमण ते नारोज़ थींदो पूरींदा हो पर मोहम्मद करीम चयो त न्याणी खे पूरबो न है न्याणी सां प्यार कबो अल्लाह मुझे दिल पर नबी जो कोड़ो साहबी हो जेको पोड़प में मुसलमान थियो हो जंहिंजो नालो हज़रत सासा रज़ी अल्लाह तआला हिक दफ़े मुझे दिल पर नबी खे अर्ज़ो करे मुंहिंजा साईं भला जाइलत वारा नेकी जा कम ईंदो या न पाण फरमायो कम न ईंदो हो मुंहिंजा दिल पर मुझा जाइल जा वॾा नेकी जा कम अथव पाण फरमाए ॿुधाए जॾहिं मुंहिंजा महबूब हिक दफ़े मुंहिंजूं हे ॾाचूं गुम थी हुयूं ॻोल्हींदो वञी जबलनि में पहुतुसि हुते ॾिठव मुंहिंजूं ॾाचूं बीठियूं महबूब ये ॾाचूं गाए करे मोटियो अचां पियो अल्लाह हो मुंहिंजा साईं राति थी वई हिक वॾेरे जी ओताक में रही पियो ॾाचूं ॿधियूं अध राति जी कचहरी हले पई उन जी आवाज़ आयो त वॾेरा धीअ जाई थी
बस ये लफ्ज बुधणो मुंह कारो थियुस चे फक्तुलु कत्ल क्योस मां चमा न्याणी के पूर न कत्ल न कर माखे दी त जालिम चवण लगो औलाद भी कंके दिनी अड़ जालिम पूरण बर्दाश्त करे दो कंके दे नथो सही पो लालच दिनी मां चमा दे गाल बुधो हे मुजो बडा चूंदी ढुक्यूं थी ये वठ न्याणी मुखे दे बाबूबा लालच में अचियो पो न्याणी चेंद ये डाचू बदो वयो घरों कपड़े में वेढ़े करे न्याणी खणी आओ माके चा रातों रात मुजी ओता कम वन रहन भी न दीदो मां याद रखो क्योंकि इं भी न चो जा त ये वडेरे जी धी आए चे तो साईं मां न्याणी खणी am न्याणी के पालन शुरू क्यों लाड नखरे सा नाज नखरे सा लाड कोड सा पालो पालींदे पालींदे साईं जरे वडड़ी थी पई मुनासिब जगह ते रिश्तो कयो मांस पाण आई ओ मुंहिंजा महबूब सब खां वधीक डाजू अलाए केतिरो न्याणियूं मां पूरजण को बचायो अल्लाह मदीने जे मीर जो चेहरो मुबारक बहकी पियो पाण फरमाऊं बचड़ो ओ मुंहिंजा सोभी सास हिन न्याणी जी दुआ थी जो रब तोखे पोड़ब में कलमे जी दौलत ॾिनी थी अल्लाह मदीने जे मीर फरमायो बना तो को हसन तो को न्याणियूं तव्हांजूं नेकियूं अथव अरे न्याणी जे ॼमण ते नाराज़ न थींदो कर न्याणी ॼमी तुंहिंजे सवाब जो अकाउंट शुरू थी वियो न्याणी खे कॾहिं कपिड़ा पाराए थो सवाब लिखजई थो कॾहिं न्याणी जे लाइ चप्पल वठी आए सवाब लिख जाई दो करे न्याणी के कन में सोन जा कोका पाराई सवाब लिख जे दो पुट जी नजर हुंदी चंदो मुजो बाबू अज मरे त सुभाणे मिल्क जो वारिस अल्लाह न्याणी चोंदी मुजा रब करीम मुझे बाबे के वडी हयाती दे मुझे बाबे के वडी उम्र ने अल्लाह न्याणी जमण का वठी मरण ताई अबे अम्मा जे लाए दुआ जो सवाब जो अकाउंट न्याणी जमी सवाब शुरू थियो अकाउंट सवाब जो खुली वियो वो मोहम्मद न्याणी जे लाइ रहमत थी आयो उन मोहम्मद मुस्तफा त चयो न्याणी के पूरबो नाहे मदीने मीर फरमा जंहिंखे हिक न्याणी जाई बी न्याणी जाई खैरुल बतन भलो पेटा पाण फरमायो जेकॾहिं ॿ न्याणियूं जायूं भलो पेटा ऐं नालो भलो रखे मुनासिब जगह ते रिश्तो कंहिं मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद करीम सां गॾु जन्नत में हूंदो ओ न्याणिन वारो ओ न्याणिन वारो घबरायो न तोखे पुट जमंदो आ भाउ मुबारक ॾींदो थी ॾाढो मुबारक ॾींदो थी दोस्त मुबारक ॾींदा थी पर ॿुधो जेके न्याणी जमंदी आहे उनखे मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद करीम पाण मुबारक ॾींदो आहे बना तो कुम हसना तो कुम न्याणी तव्हांजूं नेकियूं अथव अचो यार उन नबी वो नबी दरऊब वो नबी द रहमत वो पांजन जे ला भी रहमत मोजो साईं परावन जे ला भी रहमत अचो उन दिल पर नबी जो आखिरियूं ॻाल्हियूं अर्ज़ कंदो वञ मोजे दिल पर नबी वद मोजी साईं जी कचहरी में हिकिड़ो यहूदी जो ॿारो ईंदो हो मदीने जो मीर जो वाज़ ॿुधंदो हो पर हलियो वेंदो न तारुफ कर न नालो ॿुधो हिकु दफ़े मुंहिंजे साईं पुछा के मुंहिंजा सवियो पिलाणो ॿारो ईंदो हो काॾे साहब जो साईं यहूदी जो ॿारो हो ॿुधो आहे त बीमार थी पियो पाण फरमायो थो तो इन यहूदी जे घर हलंदुसि हिन ॿार जी इयादत कंदुसि अल्लाह मोहम्मद करीम साहब समेत वञनि था यहूदी जे दरवाज़े ते दरवाज़ो खड़कायो यहूदी निकिरी आयो पाण फरमायो तुंहिंजो बचड़ो बीमार हाओ मुंहिंजा दिल पर मुंहिंजो बचड़ो बीमार रोए बि पियो इन कर रोए पियो साईं मुंहिंजो हिकिड़ो बचड़ो आहे मखो बस जुदा थियण वारो आहे मदीने जो मीर इमामुल अंबिया उन यहूदी ॿार जे मथुम आया पाण फरमायो बचड़ा तू मां मोहम्मद वटि ईंदो हुई कॾहिं कलमो न ॿुधायो हुई बचड़ा अॼु कलमो ॿुधा न तो चए सुभान अल्लाह साईं जन अचंदा जमा हला हल ठीकु आहे इजाज़त ने अचनि तेसिताईं जीअं साईं ईंदा त पोइ मां इंशाअल्लाह ब्रेक हणंदुसि ॾाढा जो सुभान अल्लाह आशिक ॾाढा जो सुभान अल्लाह मोहम्मद करीम जा दीवाना ॾाढा जन सुभान अल्लाह ओ मुंहिंजा रब करीम जेके ॾाढा सुभान चवंदा आहिनि सभिनी खे हिन साल मके मदीने जी हाज़िरी नसीब करे पाण पर में बचड़ा
मौत हयाती जो मालिक मान आयो फरमाए तो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। ओ मुझा बचड़ो बरकत वारी आजाद न रब जी अल्लज़ी खलकल मौत वल हयात जंहिंमें हयाती के मौत के पैदा कयो अल्लाह पाण पर में बचड़ो मौत हयाती जो मालिक मान आयो मौत हयाती जो मालिक अल्लाह ओ मुझा बचड़ो वेंदे वेंदे मां मोहम्मद करीम के राजी कर मुके नाराज न कर अल्लाह बाबे दे तके दो अले बाबो विड़ंदो दन अले धक दनंदो बाबो समझियो जदो बचड़ो मोहम्मद वफादार मोहम्मद के राजी कर दे मोहम्मद के नाराज न कर दे अल्लाह मदीने जे मीर दी डिठे चेहरो बाकी बो जदो असादो अल्लाह इलाहा इल्लल्लाह व असादो अन्न मुहम्मद रसूलुल्लाह कलमो पढ़ंदो वियो उन बाण जो दम बर्बाद थियो साओ निकरियो मदीने मीर फरमायो यहूदी तो जो नाए मोहजो अने कलमो पढ़ियो मां मोहम्मद बुधो आ जदो हाज़िर खड़ी वेंदो तहां जो मदीने बीर इमामुल अंबिया फरमा साहबा खणो हिन के गुसल ॾियारोस हिन जे लाइ कफन जो इंतजाम कयो साहबा चवंदा साईं गुसल त ॾियारियो नई कफन जी चादर न है कोहारन जे गोठ जा मुसलमानो सुमरन जे गोठ जा इलाके जा मुसलमानो साहबा चवंदा साईं नई चादर न है मदीने जे मीर फरमा जो नई चादर न है त मां मोहम्मद जी मुज़म्मिल वारी चादर कफन में ॾेई छॾियो मोहम्मद परावन के पंहिंजो कंदो हो अज तू असा भी उन जो उम्मत हो असा पंहिंजन के पराओ छो क्यों मोहम्मद यहूदी जे बाड़ जे इयादत करने विया अज असा जे कर कोई अजीज बीमार थी मरंदे मरी वेंदो दरवाजे ते न वेंदा हूं मदीने मीर फरमा जो को के मुसलमान भा को कावड़ियो 3 ॾींहनि ताईं माफी तलाफी न थी जेकर मरियो तो जहन्नम हल वेंदो अज सगो भा जो मुंह ॾिसण जे लाइ तैयार न कलमो तो पढ़ मां मोहम्मद करीम जो आशिक मां मोहम्मद जो दीवानो अचो यार उन मोहम्मद करीम त परवन के पांजो कयो हो उन मोहम्मद करीम या तालीमात ॾिनी अल्लाह जी इबादत कयो अल्लाह जी दरवाजे ते अचो उन रब तो असां के पैदा कयो 18,000 कमो बेस मखलूका जो सरदार हर को नबी यो कौम के वाज कर दो कौल या कौम इबुदुल्लाह मालकुम मिन इलाहिन गैरु ओ मुझे को मारो एक अल्लाह जी इबादत कयो उन को सवा कोई माबूद न है इन करे अचो न रब करीम जे दरवाजे ते अल्लाह जे दरवाजे ते जरे ये इज्जत वारी पेशानी झुकाई रब का कावड़ रुठल रब पचदी पौंदी रबन में दोबारा सर सजदे मां खण मां अल्लाह तुझे उम्र जा गुनाह माफ करे मां अल्लाह ने क्यों लिखराए छडियो मां परचन में एडो सस्तो आ एडो सोलो आ सच्ची दिल सा चढ़ो चो मोजा रब मुजी तौबा रब चंदो बाना तो सा लेखो ही को अचो उन रब करीम जे दरवाजे ते अचो उन रब करीम के राजी क्यों इबादत क्यों रब जे दरवाजे ते झोको जरे रब जे दरवाजे ते इंदा से पांच इज्जत वारी पेशानी झुकाईंदा से रब परच दी पहुंदो मदीने जे मीर फरमा जरे था जो 7 सालन जो थे नमाज जो हुकुम क्यों 10 सालन ते तरबियत क्यों न पढ़े त हाने मार दियोस हाने असा वट 20 साल 25 साल पुट जी उम्र थी वई बाबो चवण जे ला तैयार ना है त मता मुजो बचड़ो कावड़जी वने एक नमाज कोसा जो 100 गुनाह ता बुधो उलमा का है 80 साल जहन्नम में डुबी 80 साल दुनिया वाला साल न हुंदा बाबा ये दुनिया वाला साल हाने ये संत महीने जे बराबर थियान खबर न थी पए इए द वनन इए दा जिंदगी दा साल उम्र दा गुजरंदा वनन खबर न थी पए एक नमाज कोसा जो गुनाह जहन्नम में डुबी बेनमाजी जी नहुसत 40 घर हेडे 40 हेडे 40 हेडे 40 हेडे 160 घर 160 घर बेनमाजी जी नहुसत हाने असा पांजे घर में ॾिसो घर में 10 भातियन 10 बेनमाजी त मांखे ॿुधाए त पो रब हक ते कावड़ियो न असां मथा हाने ॾिसो जेके बोर्ड वारा रोडन ते वेठा आहिनि मांखे ॿुधाइए सभु अल्लाह जे दरवाजे ते अचनि था न उते भी वेठा वेही करे रब जी नाफरमानी रब जे अज़ाब के दावतूं था ॾियनि
के त बुखंदी करे केतरा तहां लाश ॾिठा केतरन जा घर उजड़िया केतरन जा घर लुढ़िया बच्चा लुढ़िया गिरह मानी जे ला तरसंदा को भी मुसलमान पंहिंजे रब जे दरवाजे ते अची करे इस्तग़फ़ार करण जे ला तैयार न फ़क़ुल्तु इस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा। आखिर में बेओ भाई भली ना डाडा जो सुभान अल्लाह भले केड़ा भी गुनाह सी 80 साल कई 100 साल कई मोटी सच्ची दिल से तौबा कर तुझो कम तुझा उम्र जा गुनाह माफ करे तुझे ला जन्नत जो फैसलो कर मा अल्लाह जो कम मोटिया जो रब जे दरवाजे ते अची डाड़ी दी अची डाड़ी वारे जो हया कनो रब अची डाड़ी वारो अची डाड़ी सामो रब इनान अची डाड़ी जो वासुरी वाके में गुनाहगार वाके शैतान तुझो रसो भुलायो हाने मोटी आयो रब हथ भी मुजा डकन द जंगा भी डकन दो जवानी मोकलाए वई पोड़े बाजी वई रब हाने मा तौबा कयो तो अजमा आजी मन दो रब माफ कर रब चंदो बान सच्ची दिल से तौबा कर तुझो कम तुझा हड़ई गुनाह माफ कर मुझो कमाए मोटिए जो न रब जे दरवाजे ते ओ मुझू अमड़ियों ओ मुझू भेनरियों पाण भी नमाज पढ़ो घर में पांजे बच्चन के भी नमाज पढ़ाओ पाण भी नमाज पढ़ो पांजे बच्चन के भी पाण भी कुरान जी तालीम हासिल क्यों पाण भी पढ़ो पांजे बच्चन के भी कुरान पढ़ायो आई सच्ची दिल से इस्तग़फ़ार क्यों सच्ची दिल से तौबा क्यों तमन रुठल रब पर्ची दी पे मां जे के लफ्ज चया अल्लाह से मुझा ये लफ्ज पांजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए एकड़ी नात इन जो मुसा गड आए सफर में फकीर रुस्तम दीन जिसकानी ये साईं जन मजाक कन चाहता ता काउंसलर के माशाअल्लाह ठीक ठाक माल मिलो ये जमीयत उलमा इस्लाम जो गरीब काउंसलर आ इन जे मुकाबले में जो होयो वडो पेजो रन वारो हो पर पो भी 200 जी लीड सा है न गरीब जो स्कूटर ते वनी करे ब मानू या 3 मानू वनी करे वर्क कंदो हो वनी करे जो उनन के 200 जी लीड सा हारे हाने इन बरसात में न गरीब जो खुद घर किरी पियो छत बचत साइड वारियों बारियों 3 दीवारियों हुयस भी कच्चू अने हलफ भी कोन कयो त हलफ कने आपो चऊं साईं 10,000 तो के महीनो पगार मिलंदी 15,000 पर गरीब है पर जमात जो कारकुन ये एकड़ी नात बुधाइंदो तहां भी थोड़ो दिल खोले करे ना गरीब जो तावन कयो।